وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا محمد حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. मुझे प्यारा भाइयों, अल्लाह जी पाक कुरान में जिका आयत सगुरी इन फकीर तिलावत की है, इन आयत में अल्लाह तबारक व तआला मदीने वाले मीर जो सोनियों सिफतों बयान कर शान मुझे आका जिनकी तारीफ तौसीफ महासिन ऐ महामिद खुद अल्लाह पाण पे या अय्युहन नबी ए बेबदी खबरों बुझाएगा इन्ना अरसलनाक बेशक असा तुखे मोकलियो शाहिदा मुशाहिदो इंदड़ शाहिदी इंदड़ गवाह बन जंदड़ अणाई मुबश्शिरा व नज़ीरा महबूबा असां तोखे ख़ुशख़बरियूं ॾींदड़ ऐं ॾींदड़ बणाए मोकिलियो जेकी फर्माबरदार आहिनि नेकोकार आहिनि उन्हनि खे वञी जन्नत जूं ख़ुशख़बरियूं ॾींदड़ ऐं जेकी नाफ़रमान आहिनि बद आमाल बद किरदार बद अतबार आहिनि उन्हनि खे जहन्नम जी बाहि खां ॾिजाड़ तोखे इन सिफ़त सां मोकिलियो वदाइयन इलल्लाहि बिइज़निही ऐं अल्लाह जे हुक्म सां तूं अल्लाह जे सॾण वारो अल्लाह जी ख़ल्क़ खे अल्लाह ने सॾ जेके भटकी विया रस्ते खां हटी विया गुमराही में अॻियां विया उन्हनि खे महबूब तूं अल्लाह ने सॾ सिराजन मुनीरा महबूब असां तोखे रोशन चिमकंदड़ चिराग बणायूं हिन रोए ज़मीन जी रोशनी जहान की रोशनी तू महबूब खे बणाई ॾिसो हिन आयत में अल्लाह पंहिंजे हबीब सां मुखातिब आहे या अय्युहन नबी थियण त ईअं खपे हा त महबूब जूं ख़ूबियूं ख़सलतूं उम्मत खे ॿुधाइजनि या अय्युहन नास ए इंसानो तव्हां ॾे रसूल मोकिलियो अथव ए मोमिनो ए मुस्लमानो ए अरब वारो न शान बि महबूब जो वरी ॿुधाए बि महबूब खे समझी दो शान बि महबूब जो वरी ॿुधाए बि महबूब खे इन में राज़ इहो आहे त माण्हू खे मञण वारा खे न मञण वारा
अल्लाह ने सोचा है कि एड़न के विदाया दिल में को न मनण वारो हुजे सोना नबी शान में तुझो बुधाया भी तोखे इनमें मदीने वाले साईं जे गैबदान हुजण जी पहिरीं सिफ़त या अय्युहन नबी ॿियो सरकार जे रिसालत जो ज़िक्र आहे इन्ना अर्सलना टियों महबूब जो शाहिद हुजण पंहिंजी उम्मत ते गवाह हुजण मुबशिर ख़ुशख़बरी उम्मीद पंजो नज़ीरा रिजालिन वदाइयन इलल्लाह अल्लाह जे हुक्म सां अल्लाह ॾे सॾण वारो छहीं सिफ़त वसिराजन चरा मुनीरा रोशन इन हिकिड़ी आयत में 8 खूबियूं अल्लाह ताला मदीने वारे ये यूं तो मुझे हबीब जूं बेमिसाल ऐं लाजवाल खूबियूं आहिनि जिन में ॿियो केरु मदीने वारे साईं सां शरीक न आहे ॾिसो कुझु खूबियूं अहिड़ियूं आहिनि जेके ॿियनि नबियनि में हुयूं हुज़ूर में हुयूं पर कुछ खूबियूं अहिड़ियूं आहिनि जेकी कायनात सॼी में उहे नबी न पूरी कायनात में कंहिं में उहे खूबियूं न आहिनि जेके मदीने वारे इन जे करे इमाम बुसीरी फरमायो मुनज़्ज़हुन अन शरीकिन फी महासिनिही मदीने वारो साईं पंहिंजे खूबियुनि में कंहिं बि शरीक खां पाक आहे को शरीक न आहे हुज़ूर जे खूबियुनि जहिड़ियूं ॿिए खे वटि खूबियूं हुजनि उहे शरीकनि खां पाक अहिड़ियूं खूबियूं मुस्तफ़ा खे रब ॾिनियूं आहिनि जेके ॿिए काइनात में कंहिंखे ॾिनियूं तजौहरुल हुस्न फी गैर मुंकसिमीन मुझे मुस्तफ़ा के हुस्न जो जोहर रब अहिड़ो रखियो आहे जो उहो ॿिए कंहिंखे विरहाए न ॾिनो हुस्न विरहाए कुझु यूसुफ अलैहिस्सलाम खे हुस्न कुझु दाऊद अलैहिस्सलाम खे हुस्न कुझु आदम खे पर जेको मदीने वारे साईं खे हुस्न रब ॾिनो आहे उहो विरहाए न आहे हिकु ज़ात मदीने वारे साईं सुभान अल्लाह इन जे करे मुझे मुस्तफ़ा करीम जो शान आला मकाम बाला इस्म आला जिस्म बाला खूबियूं बेमिसाल खसलतुन लाजवाब महासिन ऐं महामिद अणखुड चका चका वेठा नबी की तारीफ बड़ी सुंदर सुभान अल्लाह इन जे करे मदीने वाले साईं की इज्जत रिफ़त शान की बुलंदी इहा आहे जो अर्शे मुअल्ला ते अल्लाह पंहिंजे नाले सां गॾु मदीने वाले सीरत हलबिया में सीरत शामिया में हज़रत मैसरा रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत आहे त असां बि पुछो त मथा कुंत नबियन या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह तव्हां कॾहिं खां वठी नबी आहियो तव्हांखे नबूवत कॾहिं मिली आहे साईं फरमायो लम्मा ख़लक़ अल्लाहु अर्द वस्तफ़ा इला समा फसवाहुन सबअ समावात अल्लाह ताला ज़मीन खे ख़लक़ियो वो आसमान ॾे बि तवजह थियो
सत्ता आसमान बनाई, अर्श जोड़ी, वो अर्श के पानी ते रखी, अर्श हीअं रुॾे पियो, पाणीअ ते अर्श रुॾे पियो। فكتب على ساق الأرض محمد رسول الله، अर्श ते रब लिखियो मोहम्मद रसूल अल्लाह, त अर्श रुॾण खां खामोश। अर्श ते अल्लाह मदीने वारे मीर जो नालो लिखियो। किथे लिखियो? जवाब ॾियो, किथे लिखियो? फ़ख़लक़ अल्लाह तआला अल-जन्नह वल्लाह तआला बेहिश्त खे ख़लक़ियो, अल्लती अस्कनहा, उहा जन्नत में आदम खे रब रहायो हुयो, उहो बेहिश्त। फ़कतब इस्मी अलल औराक़ वल अबवाब वल किबाब वल क़ियाम, जन्नत जे दरवाज़नि ते, बेहिश्त जे कुबनि ते, बेहिश्त जे राहदारियुनि ते, जन्नत जे खेमनि ते, बेहिश्त जे वणनि जे थोड़नि ते, पन पन ते अल्लाह मुंहिंजो नालो लिखियो। नबी त सवा लख ॿिया हुया न, पर कंहिंजो नालो अल्लाह ताला पंहिंजे अर्श ते, जन्नत में बेहिश्त जे कुबनि ते, जन्नत जे दरवाज़नि ते कंहिं नबीअ जो नालो न लिखायो, पर जे लिखाई त तुंहिंजे मुंहं ते। जॾहिं आदम खे रब ख़लक़ियो न, हुन साह विधई, नज़र अल अर्श, आदम जी पहिरीं नज़र अर्श ते पई। फरास्मी हज़रत आदम जो ॾिठो त मूं मोहम्मद जो नालो अर्श ते लिखियलु नज़र। अर्श के मालिक मुंहिंजा रब, तुंहिंजो मुंहिंजो बाबू केरु? तुंहिंजो मुंहिंजो बाबू केरु? आदम। पुछी मौला, इहो केरु आहे जंहिंजो नालो तुंहिंजे नाले सां गॾु लिखायो? इहो मोहम्मद केरु आहे? रब फरमायोसि, इन्नहु सय्यदु वलदिक आदम, इहो तुंहिंजो बि सरदार आहे, तुंहिंजे औलाद में हड़नी जो सरदार। सारी कायनात जो, इंसान ज़ात जो सरदार, जहान जो सरदार। वो जॾहिं आदम अलैहिस्सलाम खां लग़्ज़श थी वई हुई त ताबा वस्तशफ़अ बिइस्मी इलैहि, आदम खे माफ़ी मिली तॾहिं जॾहिं मूं मोहम्मद जो वसीलो वठी दुआ कई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उहो महबूब जंहिंजो नालो अर्श ते, जन्नत में लिखियलु। कोई काम में वियुसि, मथे पहिरीं मस्जिद सुन्नियुनि जी, वरी के हुननि जे कब्ज़े में अची वई, मथे लिखियलु या रसूल अल्लाह, उते चढ़ी निभाॻो, उनखे वञी तेशे सां पटी, या रसूल अल्लाह हल घणे को किरे ॾाढो बजे निभाॻे मस्जिद तां त तूं या रसूल अल्लाह मदीने वारे साईं जो नालो न ईंदे, पर अर्श ते जेको लिखियो पियो हुते त पिणे बि ॾिनी न। सघंदो अर्श ते बेअदब गुस्ताख मुस्तफ़ा जे नाले खे ॾुराइण वारो, मेसारण वारो पाण मेसार थी वेंदो। मदीने वारे जो नालो त अर्श जे कुंभर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकिड़ी ॿी हदीस ॿुधायां, इमाम
तबरानी मुजम औसत में रिवायत आंदिया, मजमू ज़वाइद में इमाम हैज़मी या रिवायत आंदिया, मदीने वाले साईं फरमाए लम्मा उरिजत बी इला समा, जॾहिं मूंखे मेराज करायो वियो आसमान ते, मां मरत बिसमाइन, कंहिं बि आसमान खां मुंहिंजो गुज़र न थियो, पर जितां बि गुज़रां पियो उते लिखियलु हुयो मुहम्मदुर रसूलुल्लाह। हर आसमान ते लिखियलु हो व अबू बकर सिद्दीक़। इन्हें रिवायत के ॿुधी माली जो मुंड निकिरी, अबू बकर जो दुश्मन है। अञा ॿुधो, अञा हिकु ॿी हदीस ॿुधो। हीअ रिवायत आहे ख़साइसुल कुबरा में, इमाम इब्न असाकिर तारीख़ दिमश्क में, तारीख़ बगदाद में। यह रिवायत है अबू दरदा रज़ियल्लाहु तआला अन्हु का। सरकार फरमाते रही तो लैलत उसरी बी फिल अर्श, साईं फरमाते मेराज वारी रात मूं अर्श ते लिखियो पियो मकतूबुन बिनूरिन अबयद, सफेद नूरानी लिखत मूं ॾिठी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अबू बकर सिद्दीक़ उमरुल फारूक। सुभान अल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह का सिवा कोई भी इबादत लायक नहीं, मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद करीम अल्लाह जो रसूल आहे। अबू बकर सिद्दीक़ का, उमर फारूक का, किथे लिखियो पियो आहे? सफेद नूर सां अर्श ते लिखियो पियो। एॾो त अबू बकर ऐं उमर मुस्तफ़ा खे प्यारा आहिनि, अलाह खे प्यारा आहिनि। हाणे इहा लिखत जेका अर्श ते आहे, इहा कंहिं सुन्नी या कंहिं बरेलवी या कंहिं मौलवी त कोन कई आहे, इहा कंहिं लिखियो आहे अर्श ते? जी अलाह लिखियो आहे। माना अबू बकर अलाह खे प्यारो आहे, हज़रत उमर अलाह खे प्यारो आहे। जैसा अल्लाह प्यार रखे ऐं मवाली उन सां बुग़्ज़ रखे त मवाली पंहिंजो मथो विञाईंदो, हुननि जे शान में कमी आई या न कोई? ॻाल्हि सम्झ में आयव? जी अञा हिकिड़ी ॿी हदीस आहे। इहा हदीस बि इमाम इब्न असाकिर आई आहे तारीख़ दिमश्क में। अर्रियाद नज़र किताब वारे भी रिवायत आंदी आहे, सुयूती ख़साइसुल कुबरा में भी रिवायत आंदी आहे। रिवायत ॿुधण जहिड़ी आहे। इन हदीस जो रावी मौला अली आहे। हदीस जो रावी केरा? मौला अली। हज़रत अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु अन्हु क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैलतन उसरिय बी रअयतु अलल अर्श मकतूबन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अबू बकर सिद्दीक़ उमरुल फारूक उस्मान ज़ुन्नूरैन। माना अली जो नंढड़े सां प्यार आहे तॾहिं तो उनजी रिवायत बयान करे। जेकर अली जो प्यार न हुजे हा त इन हदीस जो रावी अली खां सवाइ ॿियो केरु न आहे।
अली मदीने वारे मीर कम तो न बुधाया त तवा के कराची में केड़ी खबर को या जन ये बरकत थी माना अली जी नंटनी से मोहब्बत हुई तबे मुझे नाले वाली अली जो प्यार टिन यारन सा टिन यारन जो प्यार अली सा बाकी मत खराब जो है न मवाली जो जो अपनी किस्मत के हथ में पड़ जा निर्माण के यही सजा है ना अली है चिट्ठन यारन जे बुग़्ज़ जी जे सीने में अबू बकर उमर उस्मान सा बुग़्ज़ है यो सीनो क़यामत ताईं पिटबो ज़ंजीरन सा पाण खे कुटींदो वरी न दाद न फरियाद न को थाने में न को एफआईआर सुभान अल्लाह विच रोड ते कुटबो जेको निधणबो सुभान अल्लाह हाणे हे फकीर नाल करे हे सद्दाम मुझो बच्चो मुझो फकीर हिनखे केर हथ त लाए मां छा थी मुझो बच्चो हिनखे केर हथ लाए ऐं माण्हू सोची था दिल भर सां इहो मुरीद आहे सुभान अल्लाह जंहिंजो धणी मदीने वारो साईं हुजे जंहिंते अबू बकर जे रहमत जो सायो हुजे उमर फारूक उस्मान गनी मौला अली जो सायो हुजे पीरनि जे पीर दस्तगीर वो छो कुटबो वो रोड रस्ते ते छो कुटबो नंढड़ को हूंदो इहो पियो कुटबो समझो था गाल के हाँ पुट इन्हें बद अकीदा बद मजहब हट्टी परहेज कीदा इन्हें वेठो ही न वञो हाँ असांखे पंहिंजे अकीदे अहले सुन्नत जहिड़ी ॿी का सुठी सोच तोखे कहिड़ी ज़रूरत आहे उन्हनि जी तकरीर ॿुधण जी तोखे कहिड़ी ज़रूरत आहे उन्हनि जे जलसे में वञण जी तोखे कहिड़ी ज़रूरत आहे उनजे जुलूस में वञण जी अॼु अलाह जे घर में वाइदो कयो जेसीं जहिड़ा आयो इन्हनि जे जुलूस में न वेंदव इन्हनि जी तकलीफ़ वाइदो आहे हाणे हिकिड़ी रिवायत ॿुधायांव थो जंहिंसां तव्हां जूं दिलियूं ठरी पवंदियूं कलीजा ठंडा मेल ठरी पवंदा दिल खे राहत मिली दिलियूं हाज़िर कयो त मां रिवायत हीअ रिवायत आहे तारीख़ बगदाद में जिल्द 12 सफ़ो 35 الخصائص الكبرى ميزان الاعتدال لسان الميزان تاريخ دمشق لابن عساكر ان سبني كتاب में रिवायत आहे हदीस जो रावी हज़रत अनस बिन मालिक जो रज़ी अल्लाह ताला रिवायत फरमाए तो काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने वाले मीर फरमायो लम्मा पूरे जबी जने मूंखे मेराज करायो वियो आसमान जो सैर करायो जॾहिं मां सत आसमान उरांगे अर्श ते पहुतुसि मुंहिंजो नबी अर्श ते इरादो कयूं त जुती लाहियां
आवाज आयो हबीब तू मूसा नहीं जो मूसा तूर सिना वादी मुकद्दस में वियो त रब फरमाए फखला नाले मूसा जुतीला पाक वादी में जुतीला मूसा के मुंह जे हो त जुतीला तो मुझो महबूब किसी तौर से दे सुभान अल्लाह साईं फरमायो जने अर्श का मुझो गुजर थियो रअयतु अला साकिल अर्श मकतूबन मु अर्श जे थंबन ते लिखियल ॾिठो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अय्यदतुहु बिअली हिन रिवायत में अय्यदतुहु बिअली यानी मोहम्मद पीर की मदद कया अली के जरिए ई रिवायत में वरी लफ्ज़ ही न त अर्श से लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह व अलियुन वलियुल्लाह अली अल्लाह जो वली है सुभान अल्लाह अली अल्लाह जो वली है वली तो की तकलीफ छो थी जे अली वली अल्लाह जो सड़ी छो तो वली है कलंदर वली अल्लाह मिठाई वली अल्लाह हजरत पीर रोज़े धनी वली अल्लाह हजरत पीर मिठा सही वली अल्लाह हजरत महबूब इलाही हजरत शाह अब्दुल्ला गाजी हजरत अब्दुल्ला शाह असहाबी शाह यकीक वलीउल्लाह अली वलीउल्लाह चो चिड़े थो हे हड़ी वली है न ऐं जन के विलायत मिली आहे अली जे दर तां मिली आहे अली जे सदके मिली आहे अली ॿुधाए कलमो असांजो उहा जेको मदीने वारे साईं सेखारियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमो उहो ई आहे असांजो उहो ई कलमो पढ़ंदा बाक़ी जेकॾहिं अर्श ते रब लिखी छॾियो आहे अबू बकर जो बि लिखियल आहे न उमर जो बि लिखियल आहे न उस्मान जो बि लिखियल आहे न मौला अली जो बि लिखियल आहे असां कलमे में अबू बकर सिद्दीक़ त कोन पढ़ंदा आहियूं न उमर फारूक कलमे में तो कौन कलमो वो आज को ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह तो समझी न समझी अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला सुभान अल्लाह हसीनन में हसीन सचो सादिक अमीन अली मौला अली मौला अली मौला ये थजड़े आवाज है अली मौला अली मौला मदीने वारो मीर मुझो सोहणो नबी शान वारो हुजूर जा चारे यार भी शान वारो हुजूर जा हड़ई असहाबी भी शान वारो असांजो हुजूर जे बचन सां प्यारा अहल बैत
सा प्यारा साहबन सा प्यारा हिकिड़ो किताब लिखियो अथमि हींअर छपिजी आयो आहे उम्मत जा अॻुवान ये तो उम्मत जा अॻुवान बड़ी ॾिसो त मदीने वारे मीर जे अब्बे जो शान चाहे अमर जो शान अबू बकर जो शान हज़रत उमर जो हज़रत उस्मान जो हज़रत मौला अली जो ऐलान गदीर लिखियल आहे जेको ख़ुमे गदीर वटि हुज़ूर जन ऐलान फरमायो हो 10 साल अहिड़ा हुया जिन खे मदीने वारे मीर चेहरे जन्नत जी मुबारक हज़रत बिलाल हबशी जो ज़िक्र हज़रत मीज़बान मुस्तफ़ा हज़रत सैयदना अबू अय्यूब अंसारी जो ज़िक्र हुज़ूर जो घर वारियूं अम्मा खदीजतुल कुबरा अम्मा आयशा सिद्दीक़ा उन्हनि जो ज़िक्र आहे हज़रत सैयदना अमीर हमज़ा रज़ियल्लाहु तआला जो ज़िक्र आहे हज़रत अमीर माविया रज़ियल्लाहु तआला जो शान अज़मत बयान थियल आहे ही किताब तव्हां वठो पंहिंजे अक़ीदनि जो इस्लाह कयो सल्लल्लाहु अलैहि जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत करे मदीने वाले मीर मेराज वाली रात हुजूर जन्नत में विया जन्नत में अखियुनि सां ॾिठो जन्नत में जेके नेमतूं रब मोमिननि जे लाइ ठाहियूं आहिनि सोणे नबी वञी अखियुनि सां ॾिठियूं साईं फरमायो जॾहिं जन्नत में विस मकतूब अला बाबिल जन्नत बेहिश्त जो जेको मेन गेट हुयो मुख्य दरवाज़ो हुयो वॾो दरवाज़ो हुयो उन दरवाज़े जे मथां लिखियो हुयो जन्नत जे मेन दरवाजे ते जब आदमी ॾिठे जो चूंडिन फुल पी थी रात जो कोन गाड़ी की है ताजो अखियूं फुल थी थियनि पियो हदीस ॿुधो या ठरी पवंदो साईं फरमाइनि मकतूबुन अला बाबिल जन्नत ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अलीयुन अखू रसूलुल्लाह अल्लाह का सवा को इबादत लायक नहीं मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे अली मुहम्मद जो अली मदीने वाले जो बिरादरा बाते खैबरा अली जो नालो जन्नत जी दर ते अल्लाह जे नाले सां गॾु मदीने वारे जो नालो मदीने वारे मीर जे नाले सां गॾु छो लिखी दरवाजे ते छो लिखी ख़बर अथव हिन दर मां उहो लंघंदो जेको टिनि ॻाल्हियुनि खे मञंदो अल्लाह जी तौहीद मञे ला इलाहा इल्लल्लाह
तुझी वहदानियत मने ला इलाहा इल्लल्लाह मदीने वाले मीर की रिसालत मने मुहम्मदुर रसूलुल्लाह अली की विलायत मने मदीने वाले जैसे ट्रेगा जो न मञंदा हो न जन्नत में न ईंदा अल्लाह जो शुक्र आहे असां सुन्नी में ट्रेगा जो सुभान अल्लाह मुझे महबूब मदीने वाले मीर की इज्जत चाहे अजमत चाहे शान चाहे मकाम चाहे सल्लल्लाहु अल्लाह फरमायो मदीने वाले साईं के अंत नूर नूरी हबीब तू मुझे नूर मंझा नूर मुझे नूर मां तू नूर वसिर सिरी मुझे राज मां तू हिकड़ो राज हिदायती मुझे हिदायत दी तू खाने खजान मारिफती मुझे मारिफत दे खजान मां तू खजान जअलतु फिदलक मुल्की मिन अर्श इला तसरा मुझी सारी बादशाहत अर्शे मौला का वठी तू सरा ताई मुझी सारी बादशाहत तो मोहम्मद ता घोर सब चोरनी तबकन में अर्श मोहल्ला का वटीता तो सरा ताई जाग मुझी मखलूका इंसान जिन्न मलाइका हैवानात जमादात मखलूकात मौजूदात हर शे मुझी रजा बोली दिया अल्लाह राजी के कुल्लुहुम यतलुबून रिदाई व अना अतलुबु रिदाक या मुहम्मद हर शे मुझी रजा बोली दिया वो मदीने वाला मां रब वरी तुझी रजा फलकन खां वठी फर्शन ताई मखलूक थी गोले रब जी रजा रब पाण रजा तुझी तलबे रब पाण रजा तुझी तलबे तुझो मालिक मान बतायो रब पाण रजा तुझी तलबे तुझो मालिक मान बतायो
अल्लाह पाण बोले छा शान छा अज़मत छा मक़ाम मुंहिंजे ख़ुदा अहिड़ो महबूब असांखे मिलियो ख़ुशी ठहे थी ख़ुशी मल्हाइण हक़ आहे रात जी ख़ुशी मल्हाइण सच ख़ुदा दिलि खां पुछी ॿुधा अहिड़ो ॾिनल असांखे मिलियो मिलाद मल्हाइण हक़ आहे नथो मल्हाए वरी कॾहिं मीलाद मीलाद महबूब जो मीलाद मीलाद महबूब जो मीलाद चले वारा चली 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 उर्दू में चली जाना जल जाना फुल जाना सड़ी वजना छले वाला चली छले रोकने वाले मना करने वाले वो चल जाते हैं छले वाला चली मीलाद जिंदाबाद मीलाद जिंदाबाद मीलाद 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 महबूब जो मीलाद हिकड़ी ज़बान सजो सजो थींदो आज़ाद मीलाद मीलाद महबूब जो मीलाद 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 महबूब जो मीलाद 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 महबूब जो मीलाद जो घर नूर सां पुर नूर थियो आमिना जी जो घर नूर सां पुर नूर थियो हर तरफ़ सुरन सां थी वियो अंगण आबाद मीलाद महबूब जो मीलाद धरती सजी सरसती सुता साथिया धरती सजी ओ मीर मत झूठो यार मीर हर तरफ लाता हर तरफ हर खल्क पे खुशियों कयूं मीलाद इब्लीस जो पिटका करे इब्लीस जो पिटका करे मरदूद जो बर्बाद मरदूद जो बर्बाद मीलाद मीलाद महबूब जो मीलाद 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 महबूब जो मीलाद करीम जा करम करम मीलाद वरम
ॾिसो सोशल मीडिया जो दौर आहे सोशल मीडिया ते दुनिया में जिते बि जेका शइ थिए थी इहो फेसबुक वॾो चुगलखोर आहे यूट्यूब आहे टिकटॉक आहे हर शइ साम्हूं अची थी वई हिन साल गुलनि में वॾो मग़ज़ हुयो आहे त मीलाद न मल्हायो दलील दलाइल हेॾो किताबनि जा ढेर अॼु रखी वेठा आहिनि किताबनि मीलाद न मल्हायो मीलाद बिदअत मीलाद हराम मीलाद न जीअं झलियो थियणु तीअं जहिड़ो मीलाद हेल थियो मीलाद में बानी कई आज़ाद हुई बाहि का सूमर सजो थी तो आज़ाद कसाइसुल कुबरा में सुयूती सोने रिवायत आंदी आहे हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु जो रिवायत करे अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम قال لما خلق الله آدم خبر آدم बनी हज़रत आदम खे रब ख़लक़ियो आदम जो औलाद पैदा थियो हिकिड़े ॾींहुं आदम जा औलाद पाण में पिया कचहरी कनि चवनि पिया त मलाइकनि जो शान वॾो आहे नूर जी पैदावार आहे कॾहिं गुनाह न कंदा आहिनि मलाइका वॾे शान वारा आहिनि ॿिया वरी पुट आदम जा चवनि पिया त मलाइक बराबरि शान वारा पर असांजो बाबो आदम मथे आहे कुदरत मलाइकनि खे आदम खे सजदो कयो आदम खे कोन चई त मलाइकनि खे सजदो कयो मलाइकनि खे चई त कंहिंखे सजदो कयो तंहिंजे करे आदम भलो आहे पाण में गुफ़्तगू पिया कनि यरा फ़ज़ाइल बादिहिम अला बाद हिक ॿिए जा फ़ज़ाइल मलाइकनि जा नबीअ जा इहे बयान था कनि फरा नूरन सातियन फी अस्फलिहिम हिकु नूर चमकंदड़ नूर ज़ाहिर थियो पोइ हज़रत आदम चयो त या रब मन हादा मौला ही नूर छाजो आहे चमक दमक रोशनी छाजी आहे क़ाल हादा इब्नुका अहमद नहीं तुझ बच्चो मोहम्मद मुस्तफा हुवल अव्वल वल आखिर व हुव अव्वल शाफे अव्वल भी हो आखिर भी हो पहिरियों शफाअत करण वारो भी हुआ आदम जा पुट बस पिया कनि त मलाइक भला या आदम भलो त आदम जो बच्चा ॿुधो बराबरि मलाइक भला आदम भलो मूंखे रब नवाज़ियो आहे पर जे पुछो था त हॾमी में भलो आहे त मिठो मोहम्मद करीम आए नबीअनि जो सालार वा सरदारनि जो सरदार नबीअनि जो सालार
वनी मिठो मुख्तार नबी में जो सालार सरदार नबी में जो सालार सरदार सरदार बुलायो जेड़े सोने हबीब जे अचण ते खुशी कबी न कबी सो तमा रुगे ये ना तो बारी रबियुल अव्वल मनाए थी सजो महीनो रबियुल अव्वल सजो साल सरकार जे अचण जी खुशी मल्हायो ऐं उहे कम कयो जंहिंमें मदीने वारो ख़ुशि थी सरकार जी नाफ़रमानी न कयो बेफ़रमानी न कयो हुकुम अदूली न कयो जेको हुकुम हबीब जो मिले ते अमल कयो हां साईं फरमाईंदा नमाज़ पढ़ो चओ के पढ़ंदो साईं फरमाईंदा मुछूं कटियो सुमारियूं रखो साईं फरमाईंदा हलाल खाओ हराम खां बचो नेकी जा कम कयो बुराइयुनि खां बचो अबे अमर की इज्जत कयो पीउ मां जी दिलि न दुखायो हर कंहिं सां एहसान कयो हर कंहिं सां चङाई कयो नेकी वारा बणिजो वअमल सालिहा चङा अमल कयो सुठा अमल कयो वअदल्लाहु लदीना आमनू वअमिलु सालिहात अल्लाह जो वाइदो उन्हनि माण्हुनि सां जॾहिं ईमान आंदो अमल सालिह कयूं उन्हनि सां अल्लाह जो वाइदो आहे कहिड़ो मिनहुम मग़फ़िरतुन व अजरन अज़ीमा उन्हनि खे बख़्शे बि छॾींदो वॾा अजर वॾा अज़ीम इनाम अमल सालिह कबा सरकार की फरमाबरदारी कबी सोने नबी जो हुक्म मिले तो मुझे अमल कबो बिठा जेका जिंदगी बची आ दुनिया फानी आ बेबका बेवफा जिंदगी आ खबर ना है बाकी केतरा डी हुजूम जेको वक्त मिलियो आ महबूब जी फरमाबरदारी सोने नबी जे दीन सुन्नत शरीयत ते हलो ऐं पंहिंजो नमाज़ पढ़ो महबूब जो हुक्म मिले ते अमल कयो अल्लाह राज़ी थे मदीने वारो साईं राज़ी थे रब करीम शाद सां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए इंशाअल्लाह अॼु मग़रिब नमाज़ खां पोइ ते जुमागोट में जलसो आहे जुमागोट जामे मस्जिद में अॼु राति जो मग़रिब खां ऐं इशा नमाज़ खां पोइ वरी हाशिम ॻोठ में जलसो आहे हाशिम जो क्या ऐं ख़ुसूसी तव्हांखे दावत हुजे 23 रबीउल अव्वल की शाम 24 जी रात फज़लाबाद मुर्शिदन करीमन जो सालाना उर्स खाका मीलाद बा मुर्शिदन जो ॾियारो आहे उन में रहमत जो बट पड़ो बसर सभी शरीफ की असीं भले रहमत जो हिस्सो हासिल कंदासीं अल्लाह करीम शाह सां सभिनी खे मदीने वारे वीर जी मोहब्बत में जियारे मोहब्बत में मौत सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं कर्ज़ वरनि कर्ज़ ला बे औलादनि खे साले औलाद बेरोज़गारनि खे ख़ुशहाली रोज़ी असां सभिनी खे मदीना तय्यबा जी हाज़िरी नसीब करीम रब पंहिंजे हबीब जे सच्चे सजा खाली